नन हले दी हम क्या चाहते हैं आजादी, हम क्या चाहते हैं आजादी, अपनों की चाहते हैं आजादी, हम लेके रहेंगे आजादी, हम लेके रहेंगे आजादी। हम लेके रहेंगे आजादी, आपको देनी पड़ेगी आजादी, हम लेके रहेंगे आजादी, सच्चा गुरंता आजादी, जंगी गुरंता आजादी, प्यारंजी गुरंता आजादी, आ हक असांजो आजादी, आ हक असांजो आजादी, बेरो ही खंबे गुम के काशिफ प्रगट के आजाद कयो, इंसाफ दायो के आजाद कयो, न्याय लाचारी के आजाद कयो, मुर्तजा जुड़ेंदो के आजाद कयो, मुर्तजा सोलंगी के आजाद कयो, अयूब कांदड़ो के आजाद कयो, रफीक उमरानी के आजाद कयो, डॉक्टर फतेह मोहम्मद खोसो के आजाद कयो, असां छा घुरऊं था आजादी, असां छा घुरऊं था आजादी, हम लेके रहेंगे आजादी। We want justice. We want justice. We want justice. We want justice. असां छा घुरऊं था आजादी, असां छा घुरऊं था आजादी, असां छा घुरऊं था आजादी, पंहिंजनि जी घुरऊं था आजादी, प्यारनि जी घुरऊं था आजादी, ॿाहिरनि जी घुरऊं था आजादी, ॿाहिरनि जी घुरऊं था आजादी। We want justice. We want justice. कयूं न साथ लाइव का लाइव वठा हाँ हाँ तव्हां बि लाइव हिते हलो न लाइव हले थी मथे क्या ठीक है ठीक है मोबाइल की हुआ के पास ही रोना सोचे ना लाइव यानी यो पोक करे था न छो छा कंदो आप ॿियनि चैनलनि केबी ॾिसो मां हिन हवाले सां महीनो अॻु हिकिड़ी वीडियो बि रखी लाइव त इन बाबति असां पुरमन तरीक़े सां जमहूरी तरीक़े सां पंहिंजा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि जो भरपूर इस्तेमालु कंदे ही मिसिंग पर्सन जंहिंसां आवाज़ ठाहींदासीं त कुझु माण्हू मोटिया आहिनि इहा ख़ुशि ॻाल्हि आहे ऐं जेके न आहिनि मोटिया उन्हनि जूं अमड़ियूं तव्हांजे साम्हूं वेठियूं आहिनि उन्हनि जूं नियाणियूं उन्हनि जा बचड़ा हिते ॾिसो कीअं बेयारो मददगार आहिनि उन्हनि जी को वाहर करण लाइ तयारु न आहे। हीअ सिंध धरती जा पुट आहिनि पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था पंहिंजी सियासत हर कंहिंजी अलॻि अलॻि आहे मां कतई हिननि जी सियासत सां सहमत भली न हुजां पर कंहिं बि मौज़े मुआशिरे में कंहिंजी आवाज़ खे दॿाइण जे लाइ उनखे गुम करणु किथे बि इहो इनखे जेको आहे नथो साराए सघिजे कंडेम ई कबो आहे त जेका सिंध में सूरत हाल आहे उहा इंतिहाई गणती जोगी आहे। असांजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे त जेके बि माण्हू हाणे जेके शरपसंद आहिनि या जेके रियासत मुखालिफ़ माण्हू आहिनि उहे त पाण रियासत किथे वेठा आहिनि उहे काॾे हलिया विया ही मासूम बचड़ा आहिनि शौरी लाशौरी तौर ते अगरि इस्तेमालु थिया आहिनि या इस्तेमालु कया विया आहिनि त जीअं बलोचिस्तान वारनि खे तव्हां ॻाल्हियूं करे हेठि लाहिण जी कोशिशि पिया कयो पैकेजिस पिया ॾियो जीअं पश्तीननि खे तव्हां पंहिंजो पुटु था सॾियो त तीअं सिंध जे पुटनि खे बि तव्हांखे गले सां लॻाइणो पवंदो उन्हनि खे फ्रीडम ऑफ स्पीच जो इज़हार जी आज़ादी जो हक़ु ॾियणो पवंदो भले उन्हनि जी सियासत कहिड़ी बि हुजे भले उन्हनि जो नज़रियो कहिड़ो बि हुजे भले उन्हनि जो वे ऑफ वर्किंग वे ऑफ लाइफ स्टाइल छा बि हुजे असां सभु सिंधी जे लाइ इहो हिकिड़ो तासुर क़ाइमु कयो बाबा हर सिंधी GSN जो माना GSN जो आहे त पकी इहो रियासत मुखालिफ़ आहे या जेको घरां पंजाबी पठान पख्तून उर्दू स्पीकिंग जेको बि पीपुल्स पार्टी ते नाराज़ थिए थो त सिंधी क़ौम खे गारगन थो करे त हर सिंधी पीपुल्स पार्टी न आहे ईअं ई हर सिंधी GSN न आहे
ही किरोड़े सिंधी नौजवान आहिनि जिन खे इहो GSN जो 3 घणी या पीपुल्स पार्टी जो 3 घणी दीवार सां लॻाइण जी कोशिशि कई पई। तव्हां हिननि नौजवाननि जे वारसनि जा लुड़को घो, तव्हां हिननि खे आथत ॾियो, तव्हां हिननि खे इंसाफ़ ॾियो त जेके बि माण्हू हिन वक़्तु गुम आहिनि उन्हनि जी फौरी बाज़ियाबी खे मुमकिन बणायो, यकीनी बणायो त ही नियाणियूं एहतजाज कनि पियूं निटण उस में। ही 7 ॾींहं आहिनि एहतजाज खे, पर थियण त ईअं घुरिजे को चूंडियल नुमाइंदो, को सरकार जो माण्हू, को वकील बिरादरी, का सहाफ़ी बिरादरी, अदीब, शाइर, दानिश्वर सिंध जा घण घुरिया जेके रुगो दावा कनि पिया उहे हिननि ते हथ रखनि, हिननि सां बीहनि। मां एज़ अ जर्नलिस्ट, एज़ अ सोशल एक्टिविस्ट, जॾहिं मुंहिंजी सिंध में हिकिड़ी आवाज़ खे अहमियत पिया ॾियनि नौजवान या माण्हू गॾु पिया थियनि, त मां वसार जिते पहुची सघां थो कोशिशि कयां पियो। अधी तंदरी ॾारी जो मूंखे अधु कलाक पहिरियों जेको आहे टेक कयो आहे इहो मां पंहिंजे तॾहिं तां उथी वञे जेकबाब में ताज़े जो सिलसिलो तव्हां सभिनी ख़बर आहे त उहो हिकिड़ी पहुच जॾहिं हुन मूंखे टेक कई त मां हुनखे लपे की मां नियाणियुनि वटि पहुतो आहियां। पर हिन जो मतिलबु इहो न आहे त असां हिननि मामलनि खां गाफ़िल आहियूं। हिननि जो आवाज़ हम आवाज़ थी करे उथारींदासूं ऐं असां गुज़ारिश कंदासूं त जेको बि बेॾोही आहे जंहिंजो को बि अहिड़ो सबूत न आहे, शक जी बुनियाद ते खॼल आहे, पंहिंजे फेसबुक जी पोस्ट लाइन ते खॼल आहे या को लाशोरी तौर ते फ़ोन ट्रेस थियल आहे कंहिंजो, त असां गुज़ारिश कंदासीं उन हलकनि खे, उन इक़्तिदारी माण्हुनि खे, उन अदलिया खे त ख़ुदारा बलोचिस्तान जियां पश्तीननि जियां KP में जेके पश्तीन आहिनि उन्हनि जियां सिंध जे अरले पुटनि खे बि जीअण जो हक़ ॾिनो वञे। सिंध जे पुटनि खे बि हयाती वापसि मोटाए ॾिनी वञे। असांजे नसीब में रुगो लाश न हुजणु घुरिजनि, असांजे मुक़दर में रुगो मातम ऐं इहो आज़ादारी पिटका न हुजणु घुरिजनि। असां सिंध जा वारिस आहियूं, असां सिंध जा मालिक आहियूं, असां धरती जा वारिस आहियूं। त असांखे रोज़गार ॾियो, असांखे बिजली पाणी गैस ॾियो, असांखे इंफ्रास्ट्रक्चर ॾियो, असांखे हक़ ॾियो, असांखे कराची जी सनतुनि में क़ाबिलियत एहलियत मुताबिक़ नौकरियूं ॾियो। डोमिसाइल ते तव्हां धारियनि खे जॾहिं सिंध जे नौजवान जे हक़नि ते धारा हणी नौकरियूं ॾींदा त ज़ाहिरा इहा अनारकी पखेड़ बि, ज़ाहिरा माण्हू बग़ावत ते लहंदा, ज़ाहिरा माण्हू बुख इफ़लास सां तंग थी करे इहे जेके बि माण्हू सियासत कराइनि था या उहे हिननि खे हथ रखी अॻिते आणनि था ऐं पोइ तव्हां उन्हनि खे खणी गुम था कयो। हिननि जी इज़हार जी आज़ादी जो हक़ आहे, भल असां हिननि जी सियासत सां एग्री न कयूं, भल मुश्ताक सरकी एंटी स्टेट कंहिं बि एलिमेंट जी हिमायत न करे, पर मां एज़ अ सिंधी सभु अलाह बख़्श उमिरे खां वठी साईं GM साईं असां त पाकिस्तान जा बानी आहियूं, असां त पाकिस्तान जा तव्हां खां वधीक मुहबतनि पाकिस्तानी आहियूं। सिंधियुनि खे छो इहो गद्दारी जो 3 घणी करे दीवारुनि सां लॻाए वञे, छो हिननि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि, छो हिननि खे ऐसे जो खणी बंदि करे दहशतगर्द जा केस थो करे, छो हिकिड़ो टके जो पुलिस वारो खणी हिननि खे बंदि करे गुम थो करे छॾे, छो हिननि जी को वार करणु न आहे। इहो तॾहिं थिए थो जॾहिं तव्हां खां असां लातालुक बणियल बीठा आहियूं। इहो तॾहिं थिए थो जॾहिं कंहिं नौजवान खे को खंभे थो त असां पाड़े वारा बि मज़ामत नथा कयूं ऐं उन्हनि खे इहा वारदात फबी चुकी आहे। अचो गॾु थियो जाइज़ मुतालबनि जे लाइ त बाबा जेके तव्हां पैकेजिस उहे क्वार्टर्स ॿुधनि, जेके तव्हां पैकेजिस जिन रियासत सां मुक़ाबिलो कया विढ़िया आहिनि, जिन असांजे फ़ौजी जवाननि खे शहीद कयो आहे ऐं दावा कई आहे असां मारिया आहिनि, त बाबा सिंधियुनि त न मारिया को फ़ौजी अॼु ताईं। असां मुहबतनि आहियूं, असांजे कंहिं बि वफ़ात ते शक न कयो वञे। त ही जेके नौजवान आहिनि इन्हनि खे यकीननि मूंखे जेको यकीन आहे त शक जी बुनियाद ते कंहिं शौरी लाशौरी तकरीर ते, कंहिं शौरी लाशौरी फ़ोन कॉल ट्रेस थियण ते हिननि खे खणी गुम कयो वियो आहे। त ख़ुदारा जेके उहे हल्का आहिनि त ही सिंध अॻे ई बुख इफ़लास ऐं बदहाली जे वण चढ़ियल आहे। सरकार जा हाल तव्हांजे साम्हूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार अॼु हिकिड़ी ॿी गेम कई आहे त KPK असेंबली मां जेको आहे हिकिड़ी करारदाद पास कराई अथऊं त असांखे सिंध में डोमिसाइल ठाराइण में तमामु घणी मुश्किलात पेश अचनि थियूं। इन जे करे वफ़ाक़ मुदाख़लत करे कराची मां डोमिसाइल ठाराए ॾे। मां लानत थो विझां, मां इहा लानत थो विझां अहिड़ी करारदाद ते त सिंधियुनि जी आहे ऐं सिंध जी दिलि कराची कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, न कंहिं नसवारी जी आहे न कंहिं बिहारी जी आहे। सिंध जा वारिस, सिंध जी दिलि कराची जा वारिस असां सिंधी आहियूं।
त कंहिंजे पीउ खे ताक़त आहियो त जाली डोमिसाइल ठाराए। जेसि ताईं मुश्ताक सरकी समेत ही न्याणियूं, ही बचड़ा, ही ॿार, ही पोड़ा, ही पका, ही जवान मौजूद आहिनि, सिंध जे हक़नि ते धाड़ा हरगिज़ हणण न ॾींदासूं। पर ख़ुदा रा ही जेके रवैया आहिनि इहे नफ़रत जो पखेड़ जो सबबु बणजनि था। इन्हनि खे माफ़ी ॾियो, इन्हनि खे आज़ाद कयो, इन्हनि खे नई ज़िंदगी जा तोहफ़ा ॾियो। ही पंहिंजे बचण सां ही मासूम न्याणी हिन जा नारा मां ॿुधी मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त मां अखियूं तव्हांजे साम्हूं न पियो खणा जॾहिं तव्हां फोटू कढो पिया त हुन ॿारणी खे सॼा गुम थियल जेके खंभे माण्हू गुम थियल आहिनि सभिनी जा नाला नंढी मासूम ॿारणी खे रटिजी चुका आहिनि, उनखे नारा रटिजी चुका आहिनि। उनजी मासूमियत अखियुनि में ॻोढ़ा ऐं हिकिड़ी मासूम अदा सां जेका उहा बाज़ियाबी जी नारा थी हणे त असांखे आज़ादी खपे पंहिंजे हिन गुम थियलनि जी, त इन्हनि जी उहा सदा ॿुधो। चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहब, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, असां इक़्तदार वारनि को न कंदासीं छो जो उहे बेवस आहिनि। असां इन्हनि खे अपील कंदासीं उन्हनि धुरनि खे त ख़ुदा रा हिननि मासूमनि जे सदके जेको जंहिं कयो उन्हनि खे उहो बख़्श करे नई ज़िंदगी ॾियो। ऐं असां सिंधियुनि खे ड्यू शेयर ॾियो हर लेवल ते त छो अनारकी फैलबी, छो बग़ावत थींदी। जॾहिं मास्टर्स, PhD होल्डर्स, ग्रेजुएट माण्हू छोला खपाईंदा त अनारकी पखड़ बि फितरी अमल आहे। त इन्हनि खे तव्हां ड्यू शेयर हक़ ॾियो पंहिंजा। ऐं जेके तव्हां सिंध सां वफ़ा करणु चाहियो था ऐं चाहियो था त असां सिंध खां जेके वसीला इस्तेमालु थियनि था सॼे मुल्क खे हलाए पई सिंध धरती, त सिंध जा वारिस छो बुखूं काटनि, सिंध जा वारिस छो कूड़ा केस भोगनि, सिंध जा वारिस जेलनि में रत साड़े निकिरी स्ट्रीट क्राइम करण ते छो मजबूर हुजनि। अचो हिकिड़ी बहितर पेशरफ़्त कयूं, अॻबराई कयूं त शुरूआत कयूं हिननि मिसिंग पर्सन्स खां। असां जॾहिं फताह चनो जेको आहे बाज़ियाब थियो असां हुनखे वेलकम कयोसीं हुन कदम खे। जीअं ही बाज़ियाब थींदा असां डंके जी चोट ते हिनखे वेलकम कंदासीं पॉजिटिव स्टेप्स। हम क्या चाहते हैं? आजादी। हम क्या चाहते हैं? आजादी। हम लेके रहेंगे आजादी। तो जो भी वो हमारे मुल्क के करता धरता है, जिस भी फोरम पर बैठे, खुदारा मैं सिंध के बेटे की हैसियत से, मैं एक सहाफ़ी की हैसियत से, मैं एक सोशल एक्टिविस्ट की हैसियत से अपील करता हूँ कि इनको जीने का हक दिया जाए, इनको जिंदगियां बख्शी जाए, इनको बच्चों के साथ खुशगवार जिंदगी के मौके फराम किए जाए। और जो भटके हुए नौजवान हैं जिनसे आपने KP में पश्तीन बिरादर से मुज़ाकरात किए, जब आप बलोचिस्तान के नौजवानों से मुज़ाकरात करते हैं, पैकेज डील करते हैं, तो भाई सिंध के जवानों ने कोई नुकसान नहीं किया पाकिस्तान का। सिंध के नौजवानों ने किसी फौजी अफसर को कोई शहीद नहीं किया। तो खुदारा जिनका जितना कसूर है, शौरी लाशौरी, हम उनके लिए माफी के तलबगार हैं कि भाई उनको जीने का हक दें, ये बच्चे। मुझे पता है मैं 9 माह जेल में था तो ये कैसी कर्ब और अजियत होती है फैमिली के लिए। तो खुदारा इनको तो ये भी पता नहीं कि इनके ये जवान हैं कहाँ पर। तो अगर उनको रिलीज किया जाता है, इनसे मिलते हैं, खुशियाँ इनकी लौटती हैं, तो सिंध के करोड़ों नौजवान कदर की निगाह से देखेंगे और मुल्क की खिदमत के लिए सिंध हमेशा, मैंने जैसे कहा कि अल्लाह बख्श उमरो साहब से लेकर साईं GM साहब तक जो हमने फाउंडेशन रखी करारदार के जरिए, तो सिंध के तो असल सिंध पाकिस्तान को बनाने वाला है। तो पाकिस्तान वजूद में आया तो वो सिंधी था जिसने उसको वजूद दिया, जिसने जन्म दिया। तो आज हमें ये GA सिंध का, पीपुल्स पार्टी का, किसी और जमात का टैग लगा के दीवार से लगाने की कोशिश ना करें। और जिस चीज़ को प्रेस किया जाता है वो उभरती है, उसकी हमदर्दियाँ बढ़ती हैं। तो खुदारा हिकमत अमली के साथ देखें कहाँ पर किसकी गलती है, जिसकी जितनी गलती है उसने वो उसका खमियाजा भुगत लिया है। अब उनको वापस करें उनके वर्षा की तरफ, अब उनको जीने का हक दें, उनको रोजगार दें, उनके बच्चों को तालीम दें, सेहत दें, हर चीज़ दें। आप उस पर काम करें, देखें फिर सिंध कैसे आपके साथ खड़ा होता है। तो मैं गुजारिश करता हूँ एक बार फिर कि ये चेहरे मेरी अपील को ना देखें, मासूम चेहरों को देखें। ये हमारी जो माएँ बैठी यहाँ पर, इनकी आप उम्रें देखें कि ये किस करब से गुजर रही हैं। ये हमारी जो बहनें बैठी हैं, इनके ये दिन नहीं कि सड़कों पर बैठे। हम सिंधी कबायली हैं, हमारी सकाफत शाहूकार है। ये नहीं कि हम बेपर्दगी में आए बाहर, तो ये तब आई हैं जब इनको रोडों पर निकलने पर मजबूर किया गया है। तो
खुदा रहे पुरमन एहतजाज है, फंडामेंटल राइट है इज़हार राय की इनको आज़ादी है, तो इन सबको फौरी तौर पर आज़ाद किया जाए। तो इंशाअल्लाह मुस्बत पैगाम हमारी तरफ से भी आएगा, इन नौजवानों की तरफ से भी आएगा। आप बताइए आएगा? इंशाअल्लाह मैं इनके साथ हमदर्दी के लिए आया हूँ। जो इनका हुक्म होगा नेक्स्ट फेज में हम इनके साथ खड़े होंगे। फरकी साहब वो जो 9000 जो स्टील ऑफ पाकिस्तान से कराची आज का ये दिन है, आज का जेको मौजू हुजे उन ते अब आए वठ इताफ हाँ बाबा अचो बा न साईं मुझे फर्द